मां मोहम्मद यूसुफ काबूरो, डिप्टी डायरेक्टर महकमा इतलात हुकूमत सिंध। जीअं त महकमा मौसमियात तरफ़ां सिंध में हीट स्ट्रोक जी अॻकथी कई वई आहे, उन लाइ असांखे एहतियाती तदाबीर इख्तियार करणु घुरिजनि त जीअं उन खां असां बची सघूं। उन में हीट स्ट्रोक में ख़ासि तौर ते पोड़ा माण्हू, ॿार, बीमार माण्हू ऐं जानवर बि मुतासिर थी सघनि था। उन जे लाइ असांखे घुरिजे सुबुह 11 बजे खां शाम जो 3 बजे ताईं कोशिशि करे उसत में न निकिरूं ऐं पाण खे छांव में उहो वक़्तु गुज़ारियूं त जीअं उन हीट स्ट्रोक खां बची सघिजे। उन खां अलावा जेकॾहिं को माण्हू मुतासिर बि थिए थो हीट स्ट्रोक सां त उनखे फौरी तौर ते इस्पताल पहुचायो वञे। अच्छा, जेकॾहिं को उन्हनि जो को वसीलो न आहे पुॼण जो त हू इंतिज़ामिया सां बि राब्तो करे सघे थो। उन जे लाइ हुकूमत सिंध हीट स्ट्रोक सेंटर क़ाइमु कयो आहे, जंहिंजो नंबर आहे 1299। उन ते बि राब्तो करे सघिजे थो त जीअं जेको हीट स्ट्रोक में मुतासिर हुजे उनखे फौरी तौर ते इस्पताल पहुचाइजे ऐं उनजी हयाती बचाए सघिजे। ऐं उन खां अलावा पाणी जेकॾहिं ख़ासि तौर ते जेके इन टाइम दौरान पाणी वधीक पीअणु घुरिजे, शरबत, लस्सी वग़ैरह वधीक इस्तेमालु करणु खपे त जीअं उन खां हीट स्ट्रोक खां बची सघिजे। थैंक यू।